सिंध जे ओभर में अॼु गजगोड़ सां बरसात जो वसकारो। रिपोर्ट माहिर मौसमियात सहाफ़ी सखी ग़ुलाम हुसैन ख़ास खेली। असां हवाउनि जे रुखनि ऐं मौसमी मॉडल्स मुताबिक़ इहा अॻकथी कई हुई त अॼु खां सिंध जे थरपारकर जे इलाइक़नि में गजगोड़ खे वण सां बरसात जा वसकारा शुरू थींदा। त अॼु थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जा वसकारा थिया आहिनि। थरपारकर जे तालके ॾाहेले जे ॻोठ पबण में गजगोड़ सां तेज़ बरसात जा वसकारा जारी आहिनि। असां राब्तो कयो आहे माहिर मौसमियात सीनियर सहाफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ास खेली सां। जी ग़ुलाम हुसैन, छा सूरत हाल आहे, आगाह कजो। जी बिल्कुलु इहो ॿुधाईंदा हलूं त सिंध जे ओभर वारे इलाइक़नि में हिन वक़्तु गजगोड़ सां बरसात जा वसकारा जारी आहिनि। असां हवाउनि जे खे अॻुवाट इतला ॾिनो त हवाउनि जे रुखनि ऐं मौसमी मॉडल्स मुताबिक़ इहा अॻकथी कई हुई त अॼु खां सिंध जे ओभर वारे इलाइक़नि में ख़ासि तौर ते मीरपुर ख़ास डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां बरसात जो इम्कानु आहे। त हिन वक़्तु सिंध जे थरपारकर जे इलाइक़नि में गजगोड़ ऐं खेवण सां बरसात जा वसकारा जारी आहिनि। थरपारकर जे तालके ॾाहेलीअ जे ॻोठ पबण समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ ऐं खेवण सां गॾु मींहं जो वसकारो जारी आहे। अॼु खां जेको बरसात जो सिलसिलो शुरू थियो आहे सिंध जे ओभर वारे इलाइक़नि में जारी रहंदो। थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ासि, अछड़ोथर, कुझु सांगड़ ज़िले जा हिसा आहिनि, कुझु नवाबशाह ज़िले जा हिसा आहिनि, ख़ैरपुर मीरस जा कुझु ज़िला आहिनि। इन्हनि इलाइक़नि में गजगोड़ ऐं खेवण सां गॾु बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। 31 अगस्त ताईं वसकारा जारी रहंदा। जेकॾहिं ककर ताक़तवर थिया त हैदराबाद डिवीज़न जे कुझु हिसनि में बरसात जा इम्कान थी सघनि था, जॾहिं त कराचीअ में सिर्फ़ु सामूंडी ककरनि मां किन हंधनि ते हल्की बूंदाबांदी थी सघे थी। पाकिस्तान जे पाड़ेसरी मुल्क भारत जे राजस्थान जे इलाइक़नि में हिन वक़्तु ताक़तवर ककर गजगोड़ सां वसकारा करिया आहिनि, जंहिंजे करे उन्हनि ककरनि जे असर सां पाकिस्तान जे सूबे सिंध जे ओभर वारे इलाइक़नि में गजगोड़ ऐं खेवण सां गॾु मींहं जो सिलसिलो जारी आहे। जी वॾी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ।